ट्रेन प्लेटफॉर्म छॾण लॻी त हू बि ट्रेन जी हिकु बोगी में पंहिंजी मंज़िल ॾांहुं वञण लाइ सवार थियो। बोगी में नज़र फिरायईं त सॼी बोगी ख़ाली हुई सवाइ हिकु खोबरू नौजवान छोकिरी जे, जेका यूरोप जे मॉडर्न लिबास में मलबूस हुई ऐं अकेली सीट ते वेही हिन ॾांहुं निहारे मुस्कुराए रही हुई। संस हथनि में कुझु किताब हुआ। संस मुस्कुराहट जी वजह शायदि इहा हुई त घटि में घटि हिकु शख़्स त ट्रेन में सवार थियो, हाणे संदन सफ़रु सुठो गुज़रंदो। लेकिन छोकिरी खे इहो ॾिसी हैरत थी त इहो गबरू नौजवान हिन खे नज़रअंदाज़ कंदे दरवाज़े वटि हिकु सीट ते हिन ॾांहुं पुठी करे वेही रहियो। यूरोप जे आज़ादु ख़्याल माहौल में तइलीम हासिलु कंदड़ उन जर्मन छोकिरी ते अचरज ऐं हैरत जो पहाड़ किरी पियो। सोचणु लॻी त हीउ कहिड़ो नौजवान आहे जेको छोकिरी खे अकेलो ॾिसी एतिरे क़दुरु बेनियाज़ थी पियो आहे। ट्रेन पंहिंजे सफ़र ते रवां दवां हुई। छोकिरीअ कुझु देरि इंतज़ारु कयो, आख़िर हिन खां रहियो न थियो। हू नौजवान ॾांहुं हली आई। संस कुल्हे ते हथु रखी हिन सां हेलो हाय कयाईं। नौजवान खेसि मुख़्तसर जवाबु ॾिनो। छोकिरी आख़िर हिन सां अंग्रेज़ी में मुख़ातिबु थी, आख़िर कहिड़ो सबबु आहे तव्हां अकेला सीट ते परे वञी वेही रहिया आहियो? असीं ट्रेन में ॿई अकेला आहियूं, गुफ़्तगू कंदासीं त वक़्तु सुठो गुज़रंदो। नौजवान खेसि वरंदी ॾिनी। असां में इहा रीति न आहे। असां औरत जो एतिराम कंदा आहियूं। अगरि किथे औरत अकेली हुजे त एतिरामनि उन खां पासो कंदा आहियूं। इहा असांजी रिवायत आहे। तव्हां ट्रेन में तनहा आहियो, उन करे मूं इहो सोचियो त तव्हां खां फ़ासिलो रखां। छोकिरी खे इहो ॿुधी वधीक हैरत थी। सोचणु लॻी त हीउ कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे, कहिड़े क़िस्म जूं रीतूं आहिनि जिते औरत खे एतिरी इज़त ॾिनी वञे थी। छोकिरी खांसि नालो पुछियो, मुल्क पुछियो। हिन खेसि ॿुधायो त हू सिंधी आहे, सिंध जे हिकु ॻोठ जो रहवासी आहे ऐं संस नालो इमदाद अली अंसारी आहे ऐं हिते इंग्लैंड में तइलीम पिराइणु आयो आहे। संदन विच में थोरी बेतकलीफ़ी थी त छोकिरी खां संस मुल्क जो ऐं संस बारे में पूरो हाल अहिवाल परोड़े वरितो। न सिर्फ़ु एतिरे क़दुरु बल्कि जंहिं यूनिवर्सिटी में छोकिरो पढ़ी रहियो हो पाण बि उन जी शागिर्दाणी हुई। उन मुख़्तसर सफ़र में जेतिरो थी सघियो छोकिरी हिन जे बारे में मालूम करे वरितो। आख़िर छोकिरी जी मंज़िल अची वई ऐं ॿी मुलाक़ात जो वाइदो वठी हू प्लेटफॉर्म ते लही पई। लेकिन खेसि पहिरियों दफ़ो महसूसु थियो त हू पंहिंजी दिलि बोगी में छॾे आई आहे। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त इहे ॿई छोकिरो ऐं छोकिरी केरु हुआ? आउं तव्हांखे ॿुधायां थो। अल्लामा आया काज़ी ऐं मिस एल्सा काज़ी। ट्रेन जे उन मुख़्तसर सफ़र मोहबत जी हिकु अहिड़े अहिला कहाणी खे जनमु ॾिनो जा कहाणी ज़माने ताईं रोशन मिसाल रहंदी। अल्लामा साहिब ऐं एल्सा जी मुलाक़ातनि जो सिलसिलो शुरू थियो त उन जी पुॼाणी रोज़ु मोहबत खे नवां रंग रूप ॾियणु लॻी। सिंध जे अहिला कल्चर खां सख़्तु मुतासिर उन अज़ीम जर्मन औरत नेठ अल्लामा साहिब सां शादी करण जो फ़ैसिलो कयो। ॿिन्ही जी शादी थी त मोहबत जी हिकु शुरूआति थी। ॿई हिक ॿिए सां चंड ऐं चकोर, सूरजमुखी सिज ऐं भंवर ऐं गुल वांगुरु प्यारु कयो। जर्मन औरत एल्सा काज़ी साहिब जी मोहबत में पंहिंजे मुल्क जर्मनी खे हमेशह लाइ अलविदा कयो ऐं सिंध हली आई। सिंधी क़ौम बि हिन अज़ीम औरत खे जीअ में जायूं ॾेई खेसि अमड़ जो ख़िताबु ॾिनो। अमड़ एल्सा काज़ी पंहिंजी मोहबत खे तकमील ताईं पहुचाइण लाइ ॿिन्ही फ़ैसिलो कयो त ॿार पैदा न कंदा, मतिलबु मोहबत में रुखणो पवे। संदन रफ़ाक़त काफ़ी अरसे ताईं हली। आशिक़ माशूक वारो रवैयो रहियो, लेकिन एल्सा गुज़ारे वई त काज़ी साहिब जी ज़िंदगी ऊंधा थी वई। हुन हिन अंधूनाक ग़म मां निकिरण जा काफ़ी जतन कया। एतिरे क़दुरु जो एल्सा जे इस्तेमाल जूं कुल शयूं महफ़ूज़ कयाईं। उन हद ताईं जो एल्सा जो विहाणो ऐं हंधि बि उतां न हटायाईं जिते ॿई सुम्हंदा हुआ। खाधो खाइण महिल नौकर टेबल ते एल्सा जो खाधो बि लॻाईंदो हुयो। मगर काज़ी साहिब एतिरे क़दुरु सभु कुझु करण जे बावजूदि एल्सा जे विछोड़े जे ग़म मां निकिरी न सघियो। नेठि हिन अज़ीम मुफ़क्कर, स्कॉलर, शाह जो रिसालो तरतीब ॾींदड़, सिंध यूनिवर्सिटी जे बानी का बि वाह न ॾिसंदे ख़ुदकुशी करे छॾी।